अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो? उम्मीद कयां थी ठीक ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अल्लाह जे फज़ल करम सां तव्हांजे दुआउनि सां ठीक ठाक आहियां, ख़ैरियत सां आहियां। अॼु वरी हाज़िर थिया आहियूं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नए प्रोग्राम में। उमेद आहे तव्हांखे अॼु मुंहिंजो हीउ प्रोग्राम ॾाढो पसंदि ईंदो। पसंदि अचे त ईअं ई बसि पसंदि कंदा रहो, ईअं ई मुंहिंजो साथ ॾींदा रहो। अॼु असां अची चुका आहियूं हैदराबाद में, ख़ासि तव्हांजे करे। सोचींदी आहियां त कुझु नया फेस तव्हांखे ॾेखारे मिलां, छो जो उते कराची में काफ़ी इंटरव्यू अहिड़ा बि आहिनि जिन जा टे चार इंटरव्यू हिकिड़े माण्हू जा करे चुकी आहियां। सो इन करे मूं सोचियो चलो हैदराबाद में असांजा खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि, तव्हांखे उन्हनि सां था मिल रहिया आहियूं। सो अॼु असां आया आहियूं हैदराबाद में, ख़ासि तव्हांखे मिल रहण वारी आहियां अदा वली मोहम्मद भट्टी सां। उमेद आहे इन्हनि सां मिली तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। अचो मिलूं था उन्हनि सां। अस्सलाम वालेकुम, पा कीअं आहियो? वालेकुम सलाम, बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो करम आहे, तव्हां ॿारनि जूं दुआऊं आहिनि, सभु ठीकु ठाक आहियो? आहे। तव्हां असल ज़िंदगी में छा आहियो, इहो असांखे बसि ॿुधायो। वॾी महिरबानी भेण, तव्हां पंहिंजे चैनल जे लाइ मूंखे मदद कयो ऐं तव्हांजो परातो आहियां। मुंहिंजो तालुक़ु हैदराबाद सां आहे ऐं हैदराबाद जो ई रहाको आहियां। हैदराबाद में मुंहिंजो जनमु मुंहिंजी असल जी ॻाल्हि तव्हांखे त उहो मुंहिंजो असल पेशो जेको आहे सो मां सीरियस कंपनी जो इम्प्लाई रही चुको आहियां। अलहमदिल्ला 38 साल मूं पंहिंजी नौकिरी कई सीरियस कंपनी में। ऐं हीउ जेको आहे शौक़ु मुंहिंजो आर्टिस्ट जो, इहो बचपन खां वठी मुंहिंजो शौक़ु रहियो आहे। चाहे त जंहिं पाड़े में मुंहिंजी पैदाइश थियो, जेको रिहाइश हुई मुंहिंजी, उन पाड़े में मुंहिंजो उस्तादु जेको आहे अलाह साईं जन्नत में जॻह ॾे, साईं निसार हुसैन, तमामु सुठो इंसानु, सुठो डायरेक्टर। स्टेज जे हवाले सां मूंखे उन्हनि आंदो, मां उनजो पराइतो आहियां। ऐं फनी दुनिया में अचण जे लाइ मूंखे रेडियो में बि अदाकारी जो मौक़ो मिलियो ऐं मां रेडियो ते बि ड्रामा कया। ऐं उन खां पोइ साईं स्टेज ते आंदो। स्टेज खां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते वरी PTV ॾांहुं वियासीं। PTV जा काफ़ी ड्रामा मुंहिंजा कयल आहिनि। विच में थोरो टाइम जेको आहे न विच में आऊं न ॾेई सघियसि फन जी दुनिया में। चाहे त हीअ फन जी दुनिया में आहे जेको स्क्रीन ते रहे थो न, जेको कमु कंदो रहे थो, उन खे माण्हू यादि कंदो। थोरो केरु हटी थो वञे न, पोइ माण्हू विसारे था छॾनि। अलहमदिल्ला हाणे हींअर जेको सोशल मीडिया जो दौरु आहे, जीअं तव्हां पंहिंजो यूट्यूब ते इहो हलायो पिया चैनल ते, हाणे इंटरव्यू थियनि पिया, दोस्तनि खे ख़बर पए पई त जेके पुराणा आहिनि न उहे मूंखे सुञाणनि था, हिननि सां मुंहिंजा कमु थियल आहिनि। तो अलहमदिल्ला सुठनि आर्टिस्टनि सां मुंहिंजो कमु थियल आहे PTV ते। ऐं जे नाला तव्हां पुछंदो मां खणंदुसि नाला त तव्हां सम्झी वेंदो केरनि केतिरा ड्रामा ऐसे ताईं कया आहिनि? हली ड्रामा तक़रीबन 8-10 खां मुंहिंजा थियल आहिनि। उनमें मशहूरु ड्रामो जेको आहे सो यार, मोर डाणा मोर, शिकिलियूं, रीत, मिल्कियत, इहे ऐं सुठनि प्रोड्यूसरनि सां मुंहिंजो कमु थियल आहे। फिल्म करण जो को मौक़ो मिलो? फिल्म जे लाइ साईं मुश्ताक चंगेरी साहबु, अलाह साईं हुनखे जन्नत नसीब कयो, उन में हिकिड़ो मूंखे किरदारु ॾिनो, स्किन फिल्म जेका 36 में थी थिए, उन में पुकार फिल्म हिकिड़ी थर जे हवाले सां हिननि ठाही हुई। तो उन में हिकिड़ो कामरेड जो रोल ॾिनो वियो, जेको थर जे लाइ, मदद जे लाइ ॻोठनि में वेंदो आहे, इमदाद जे लाइ। सो उहो किरदारु मूं कयो, मूं लीड कयो, लीड कैरेक्टर हो मुंहिंजो, ऐं मूंसां गॾु 2 टे दोस्त हुआ। तो उहो जॾहिं फिल्म मूं पाण न्यूमिस्टिक सिनेमा हैदराबाद में लॻी त आउं ॾिसी पाण हैरान थी वियुसि, छो उन में मकालमा कुझु अहिड़ा हुआ जो मूंखे ॾाढी क्लिपिंग मिली। तो यकीन कयो मुंहिंजा बदन जा वार कांढा थी विया। हीअ वली मोहम्मद भट्टी पियो ॻाल्हाए, केप पई अजरक गिची में पई, वॾेरनि खां चवंदो आहे बाबा तव्हां कुझु थर वारनि जे लाइ मदद कयो, इमदाद कयो। ऐं चवंदो आहे त वॾेरा तूं यादि कजे, हीअ सिंध धरती तोखे कॾहिं माफ़ न कंदी। उते पोइ क्लिपिंग जेका लॻी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। तो इहो फिल्मी सीन मूंखे यादि आहे। अच्छा, माना फिल्म में बि कमु कयो। अच्छा, ज़्यादा तव्हांखे कहिड़े ड्रामे में पंहिंजो कमु वणियो हुजे? इलाही धुबण में वणियो मूंखे ड्रामा, छो हुन में तक़रीबन 5 किस्तनि में मुंहिंजो सीरियल हुई आहे। उन में साईं मंसूर मुंशी डायरेक्टर हो, उन सुठो किरदारु ॾिनो, हिकिड़ो ॻोठाणो हूंदो आहियां। पोइ उन ॻोठ में जेको धाड़ेल ईंदा आहिनि, ऐं सदोरो धाड़ेल जेको मशहूरु थियो, आदा असद कुरैशी, ज़ुल्म थींदा आहिनि, पुलिस जा ज़ुल्म थींदा आहिनि, वॾेरनि जा, पोइ मिसकिन ग़रीब माण्हू जेको हूंदो आहे मजबूर थी वेंदो आहे। अच्छा, तव्हांजा ॿार केतिरा आहिनि? अलहमदिल्ला आदि मुंहिंजा ॿार माशाल्लाह 6 ॿार आहिनि, 4 पुटड़ा आहिनि, 2 नियाणियूं आहिनि। ऐं माशाल्लाह सभई
शादीशुदा आहिनि। भला को अहिड़ो ॾुख अहिड़ी तकलीफ़ ज़िंदगी में मिली? अरे ॾुख त काफ़ी ज़माने में ॾिठासीं ज़िंदगी में, काफ़ी ॾुख मूं ॾिठा आहिनि बचपन खां वठी। कहिड़े ॾुख जी ॻाल्हाऊं, कहिड़े ॾुख जी दास्तान तव्हांखे ॿुधायां, अंदरि असांजो झूर लॻो पियो आहे। पर पोइ बि वक़्त सां गॾोगॾु ज़माने में माहौल में हलणो थो पए। ऐं असीं पाण आर्टिस्ट माण्हू हसास तबियत जा इंसान आहियूं ऐं ॾुखे माण्हू खे बर्दाश्त कोन करे सघंदा आहियूं, असां पाण ॾुखायल आहियूं। सभिनी खे अच्छा, खाइण में छा पसंदि आहे तव्हांखे? भेण खाइण में रब साईं जेको रोज़ी ॾे, ग्वार जो बोड़ मूंखे वणंदो आहे। सिंधी जेका ग्वार पचाए, ग्वार जो बोड़ आहे, भिंडियूं आहिनि ऐं मुङनि जी दाल आहे, दाल चांवर मूंखे वणे थो। बाक़ी हाणे गोश्त सभु को खाए थो, मुर्गी हुजे चाहे ॿाकरो हुजे, रब साईं जेको नसीब में ॾे बिस्मिल्लाह करे खाइजे। त सिंधी पुलाव ऐं रधण जी माशाल्लाह मुंहिंजी घरवारी तमामु सुठी आहे, जेको बि रधंदी आहे त बचड़ा बि खाईंदा असीं खाईंदा आहियूं। म्यूज़िक सां दिलचस्पी आहे? बिल्कुलु आहे, मुंहिंजो त रूह जी ग़िज़ा आहे, मुंहिंजो दिलचस्पी आहे, ॿुधंदा आहियूं। कहिड़े क़िस्म जी म्यूज़िक ॿुधंदा आहियो? बसि घणो करे गज़ल जी गायकी तमामु सुठी लॻंदी आहे। गाना त आहिनि, गाना बि ॿुधंदा आहियूं। ॿुधण जब तक कोशिशि इहा हुजे त असीं ख़ासि ॻायूं, पर अलाह साईं इहो गलो जेको आहे हर कंहिंखे अहिड़ो नथो ॾे जो ॻाए। गलो जेको सुरीलो हुजे न त माण्हुनि खे वणे। इहो गायकी जे हवाले सां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई, सिंधाला जी जेको स्टेज थियो ऐं सिल्वर जुबली थी सिंधाला जी, त उते उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जो उनजी परफॉर्मेंस मूं कई हुई ऐं मूं अहिड़ी परफॉर्मेंस कई त असल में माण्हुनि खे ईअं लॻो त हीउ ॻाइणो ई आहे, छो जो मुंहिंजे जेके गले जूं नसियूं आहिनि न उहे ज़ाहिर थी वियूं एॾो, ऐं गायकी में उहो तमामु क्लासिकल लिपसिंग कई सिख जे गायकी जे हवाले सां। अच्छा, पोइ शौक़ भला हिते पूरो करियो? बिल्कुलु कंदासीं, अॼु अलाह साईं वक़्त में अहिड़ो टाइम हिते माना मुंहिंजे चैनल ते तव्हां खणी माण्हुनि खे ॿुधायो भला तव्हांजे साम्हूं को ॻायां, कोशिशि करियां थो थी, वणे थो ताड़ियूं वॼाइजूं न त बर्दाश्त करियो। शाम जो ही पहर नाव असांजे करियो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो, कुझु तई था करियो के त ॻाल्हियूं करियो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो। ज़बरदस्त, माशाल्लाह, आवाज़ तव्हांजी बहितरीन आहे, ज़बरदस्त आहे। हा, महिरबानी अदा, तव्हां मूंखे टाइम ॾिनो। टाइम जी थोरी किलत आहे, दिलि त चवे थी प्रोग्राम ख़तमु न कजे, पर टाइम जी तव्हां सां मिली इलाही ख़ुशी थी, इलाही मज़ो आयो। तव्हांखे ख़ुशि रखे, सदा आबाद हुजो ऐं तव्हांजे हिन चैनल खे अलाह साईं अञा वधीक तरक़ी ॾे ऐं सुठनि सुठनि आर्टिस्टनि जा सुठनि माण्हुनि जा तव्हां इंटरव्यू करियो, तव्हांखे पज़ीराई मिले, असांजी दुआयूं तव्हां सां गॾु, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी भेण। अच्छा नाज़रीन, उम्मीद आहे तव्हांखे अॼु मुंहिंजो प्रोग्राम इलाही पसंदि आयो हूंदो। अॼु लाइ एतिरो ई, इंशाल्लाह वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।